Because if you are motivated, you will learn a lot. I want to give you an example. For example, this is a glass. ये जेकर गिलास आहे, जेकर ये खाली आहे त हिन में असां का शइ विझंदासीं. जेकर ये भरियल आहे त हिन में का बि शइ न पवंदी. जॾहिं हिन में का शइ विझंदासीं त पहिरियां जेकी शइ हिन में भरियल आहे उहा कढंदासीं. नंबर 1. नंबर 2, जेकॾहिं हीउ गिलास सऊं आहे त का शइ पवंदी, पाणी ढुक पवंदो, पाणी बोतल पवंदी. पर जेकॾहिं हिन गिलास खे असां उबो थो करे छॾंदासीं, भले हिन में दरिया, समुंड, नदियूं छा बि विझी छॾियूं, ढुक बि न पवंदो. काफ़ी स्टूडेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि या त भरियल दिमाग़ खणी ईंदा आहिनि या त वरी दिमाग़ ऊंधो थियल हूंदो आहे. जेसीं ताईं असां नंबर 1 दिमाग़ खे इम्पीडी न कंदासीं तेसीं ताईं का बि शइ सम्झ में न ईंदी. जेसीं ताईं असां दिमाग़ खे राज़ी न ॾियारींदासीं, राज़ुपो न ॾियारींदासीं त आई हैव टू अंडरस्टैंड, आई विल अंडरस्टैंड, त असांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी. वधि खां वधि मोस्ट डिफिकल्ट टॉपिक असांजो इंग्लिश में हूंदो आहे कॉम्प्रीहेंशन. कॉम्प्रीहेंशन मीन्स टू अंडरस्टैंड what is being said by the passage, what is the message present in the passage, what lesson says. So I have summarized the first lesson, which was consist of Basit and Rahil. They went to forest for enjoying the nature of the forest. Lesson consists of 3 pages. जेको सबक आहे उहो 3 पेजनि ते मुश्तमिल आहे. मां कोशिश कई आहे त उहो अधु पेज करे समराइज़ करे तव्हांजे साम्हूं पेश कयूं त जीअं तव्हांखे पैसेज सम्झ में अचे त पैसेज कीअं ईंदो आहे ऐं असांखे पैसेज कीअं सम्झणु खपे, असांखे माना कीअं सम्झणु खपे. ओके, हाणे जेकर असां पैसेज जेके सम्झंदासीं, फॉर अंडरस्टैंडिंग द पैसेज व्हाट वी हैव टू डू, वी हैव टू क्लियर टेंसेस, ओके, मॉडर्न टेंसेस, एक्चुअल पैसेज, narration, parts of speech, as well punctuation. Okay, now we are reading the lesson. For example, there lived 2 friends. Okay, this sentence consists of the past simple tense. उते 2 दोस्त रहंदा हुआ, बासित and Rahil. What were the names? बासित and Rahil. उनजा नाला छा हुआ? बासित ऐं राहिल हुआ. 2 दोस्त हुआ. Okay, that question can be who are friends? What are the names of the friends? Basit and Rahil. That question can come into in your test. Okay, Basit was a kind. Okay, first your grammar point is that when we are putting any kind of the adjective, a kind. Okay, if there is a noun boy, we have to put article a. असां हिते आर्टिकल लाज़मी लॻाईंदासीं. जेकर असां हिते आर्टिकल नथा लॻायूं त असांजी मिस्टेक थी वेंदी. छो मिस्टेक थी वेंदी? त असांजो हिते नाउन आहे बॉय. जेकॾहिं बॉय असांजो कॉमन नाउन आहे त वी हैव टू पुट आर्टिकल अ. ओके, अ काइंड, हियर काइंड इज़ द एडजेक्टिव. ओके, सवाल इहो बि अची सघे थो त काइंड पार्ट्स ऑफ स्पीच में छा आहे. हेठि तां 4 ऑप्शन था अचनि. दिस इज़ अ नाउन, this is a verb, this is a adverb, this is a adjective. त असां इहो सम्झंदासीं त हीउ असांजो जेको काइंड आहे उहो एडजेक्टिव. ओके, एडजेक्टिव छो आहे? असांजो एडजेक्टिव इन करे आहे त जेको काइंड आहे उहो बॉय खे मॉडिफाई थो करे. अहिड़ो वर्ड, अ वर्ड which qualifies noun and pronoun is called adjective. अहिड़ो लफ़्ज़ जेको नाउन ऐं प्रोनाउन जे बारे में ॿुधाए असां हुनखे छा चवंदासीं? एडजेक्टिव चवंदासीं. त जेको ही काइंड आहे उहो बॉय जे बारे में थो ॿुधाए. जॾहिं काइंड बॉय जे बारे में थो ॿुधाए त असां काइंड छा चवंदासीं त छा आहे? एडजेक्टिव आहे. ओके, काइंड एंड हेल्पफुल, ही बि एडजेक्टिव आहे, ही बि एडजेक्टिव आहे. ओके, हाणे छा थी सघे थो, जेकॾहिं हिते एडजेक्टिव लिखियलु आहे एंड अची वञे त असांखे लाज़मन ॿियो एडजेक्टिव लॻाइणो आहे. जेकॾहिं हिते असां एडजेक्टिव न, फॉर एग्जाम्पल असां हिते हेल्प था लिखी छॾियूं त असांजो जुमिलो ही एरर डिडक्शन में काउंट थी सघे थो. मिसाल तौर ते असां लिखियो आहे काइंड एंड हेल्प या हेल्प्ड, त असांजो जुमिलो छा थींदो? ग़लति थींदो. छो जो हिते जेकॾहिं एडजेक्टिव लिखियलु आहे त हिते एंड खां पोइ बि असांखे एडजेक्टिव ई लॻाइणो आहे. मिसाल तौर ते ॿियो मां तव्हांखे मिसाल ॾियां. जेकॾहिं मां चवां आई वेंट टू कराची, मां कराची वियुसि एंड बाट, माना पहिरियां सेकेंड फॉर्म लॻायो आहे त ॿियो बि वरी मां
सेकंड फॉर्म ई लगाईंदुमि त हिते जेकॾहिं मां एडजेक्टिव लगायो आहे त अॻियां बि छा लगाईंदुमि एडजेक्टिव लगाईंदुमि ओके हेल्पफुल बॉय हिज पेरेंट्स हैड ऑलवेज स्टार्ट हिम पास्ट परफेक्ट हिन जे माइट हिनखे सेखारियो हो टू बी काइंड दिस इज एडजेक्टिव ही वरी बि एडजेक्टिव आयो आहे ओके सिंपैथेटिक ओके हाणे ही वर्ड तव्हां हिन वर्ड खे असां अंडरलाइन कंदासीं छो अंडरलाइन कंदासीं त ही वर्ड वी विल गेट द सिनोनिम ऑफ सिंपैथेटिक असां सिंपैथेटिक जो सिनोनिम कढंदासीं ओके जेको काइंड आहे उहो बि एडजेक्टिव आहे जेको सिंपैथेटिक आहे उहो बि एडजेक्टिव आहे हेल्पफुल एंड सिंसियर पर्सन हाणे जेको काइंड आहे उहो बि असांजो छा खे थो मोडिफाई करे पर्सन खे सिंपैथेटिक पर्सन खे हेल्पफुल पर्सन खे काइंड बि एडजेक्टिव आहे सिंपैथेटिक एडजेक्टिव आहे हेल्पफुल एडजेक्टिव आहे मिसाल तौर ते तव्हां हाणे अचे थो व्हाट इज सिंपैथेटिक इन पार्ट्स ऑफ स्पीच त असां छा चवंदासीं एडजेक्टिव ओके मिसाल तौर ते ही सेड सिंपैथेटिकली एल वाई जेकॾहिं अचेसि थो त पोइ छा थींदो एडवर्ब थींदो जेकॾहिं चयो थो वञे सिंपैथी अचो थो वञे त पोइ असांजो छा थींदो नाउन थींदो त हिकु वर्ड खे असां मुख़्तलिफ़ पार्ट्स ऑफ स्पीच में यूज़ करे सघूं था ओके बोथ फ्रेंड्स वर नेचर लवर्स ओके नेचर लवर्स एंड क्यूरस हिन लफ़्ज़ खे असां अंडरलाइन कंदासीं ओके क्यूरस खे अंडरलाइन कंदासीं बिकॉज़ वी विल गेट द सिनोनिम ओके हाणे ॿई फ्रेंड छा हुआ नेचर लवर्स माना फितरत खे पसंदि कंदड़ हुआ एंड क्यूरस ऐं ॼाण चाहियूं थिए त ॼाणूं मीन्स वांटेड टू नो उन्हनि चाहियो थिए त ॼाणूं अबाउट नेचर फितरत जे बारे में ऑफ द फॉरेस्ट त जंगलात में छा थो थिए देयर क्यूरियोसिटी उनजी चाहत ओके हाणे असांजो जेको ही क्यूरस आहे इहो असांजो एडजेक्टिव आहे छो एडजेक्टिव आहे त केरु क्यूरस हुआ बोथ फ्रेंड्स क्यूरस हुआ त जेको ही क्यूरियस मॉडिफाई थो करे उहो छा खे थो मॉडिफाई करे फ्रेंड्स खे जेको फ्रेंड्स छा आहे नाउन आहे जेको नाउन खे मॉडिफाई करे उहो छा आहे असांजो एडजेक्टिव आहे त हिते असांजो क्यूरियस छा थींदो एडजेक्टिव थींदो ओके हाणे हिते आयो आहे क्यूरियोसिटी हिन क्यूरियस मां लफ़्ज़ वरितल आहे क्यूरियोसिटी जेको क्यूरियस आहे उहो असांजो छा आहे एडजेक्टिव आहे ऐं क्यूरियोसिटी असांजो छा थींदो नाउन थींदो जंहिं बि लफ़्ज़ में आख़िर में टी वाई अचे तक़रीबन सम्झिजो त उहो एडजेक्टिव मिसाल तौर ते क्वालिटी आहे ठीकु आहे सिटी आहे अहिड़ा काफ़ी वर्ड्स आहिनि जंहिंजे आख़िर में टी वाई अची वञे या जंहिंजे आख़िर में IOUS अची वञे तक़रीबन सम्झो त उहो एडजेक्टिव आहे मिसाल तौर ते डेंजर्स आहे ठीकु आहे डेंजर्स आहे क्यूरियस आहे अहिड़ा काफ़ी वर्ड्स हूंदा आहिनि जंहिंमें IOUS अची वञे त असां उहो छा सम्झंदा उहो छा आहिनि असांजा एडजेक्टिव आहिनि ओके देयर क्यूरियोसिटी उन्हनि जी चाहत वंडर्ड देम ठीकु आहे उन्हनि खे वठी वई वंडर्ड ओके हाणे ॾिसो त वंडर्ड ॿ आहिनि हिकिड़ो आहे WONDERED ॿियो आहे WANDERED हाणे WONDERED माना तजुब में पियो हैरान थियो पर जेकॾहिं WANDERED आहे वंडर्ड माना घुमिया मक़सद खां सवाइ माना हुनजो को बि मक़सदु कोन हो ओके हाणे छा थींदो मिसाल तौर ते हिकिड़ो तव्हांजो लफ़्ज़ आहे वंडर्ड ओके वंडर्ड उते इस्तेमालु थींदो जिते असांजो को बि मक़सदु न हुजे अच्छा सम्झे ओके जर्नी आहे हाणे जर्नी असांजो उहो इस्तेमालु थींदो जेको असां सफ़र था कयूं कंहिं बि गाॾीअ में त उते जर्नी इस्तेमालु थींदो ओके असांजो वोवेज आहे वोवेज जी माना सफ़र करणु उहो असांजो जेकॾहिं कंहिं समुंड में असां सफ़र था कयूं त समुंड जे लाइ छा इस्तेमालु थींदो आहे वोवेज इस्तेमालु थींदो आहे विज़िट जेकॾहिं असां कंहिं ख़ासि पर्पज़ लाइ का जॻह घुमण था वञूं त उते छा इस्तेमालु थींदो आहे विज़िट इस्तेमालु थींदो आहे त हिते असांजा मिसाल तौर ते हिकिड़ो तव्हां वंडर्ड अंडरलाइन ॾेई करे उते सिनोनिम था लिखनि तव्हांजा ओके एमलेसली ठीकु आहे या विदाउट पर्पज़ था लिखनि अॻियां विज़िट बि लिखनि था जर्नी बि लिखनि था वोवेज बि लिखनि था हाणे असां छा खे टिक कंदासीं विदाउट पर्पज़ खे टिक कंदासीं छो विदाउट पर्पज़ खे टिक कंदासीं त असांजो जर्नी बि सही कोन थींदो असांजो वोवेज बि सही कोन थींदो ठीकु आहे असांजो विज़िट बि सही कोन थींदो असांजो जेको सही थींदो विदाउट एनी पर्पज़ थींदो या एमलेसली असांजो थींदो माना जेकॾहिं कंहिं मक़सद खां बग़ैर को मक़सदु न हुजे माण्हू ईअं रुलणु वञे घुमणु वञे फिरणु वञे त उते छा थींदो वंडर्ड लफ़्ज़ इस्तेमालु थींदो ओके Them into forest, their efforts were in vain. Okay, हाणे हिते इन वेन खे असां टिक कंदासीं इन वेन जो मतिलबु इहो आहे त उन जूं सभई कोशिशूं छा थी हुयूं नाकाम थी हुयूं
उनजूं सभई कोशिशूं नाकाम थियूं. I tried a lot to get first position in the exam, but my efforts were in vain. मां ॾाढी कोशिशि कई त मां पहिरीं पोज़ीशन खणां, पर मुंहिंजूं सभई कोशिशूं नाकाम थी वियूं. त इन वेन जो मतिलबु छा आहे? ऑल एफर्ट्स वर इन वेन जो मतिलबु छा आहे? ठीकु आहे, विदाउट एनी सक्सेस, माना कामयाबीअ खां सवाइ. ठीकु आहे, ओके. टू फाइंड द वे, हुन जूं सभई कोशिशूं नाकाम थी वियूं रस्तो ॻोल्हण लाइ. बिकॉज़ द फॉरेस्ट वॉज टू डेंस. ओके, असां डेंस खे टिक कंदासीं छाकाणि त जेको ॿेलो हुयो त एतिरो त घाटो हुयो. टू फाइंड द वे, जो उहे रस्तो ॻोल्हे न थे सघिया. ओके, डेंस खे असां टिक कंदासीं. एट दैट डेंजरस मूमेंट. ओके, हाणे हीउ ॾिसो, मूं थोरी तव्हांखे चयो त OUS अचे त पर्सोसिपिज में छा थींदो? एडजेक्टिव. त हिते डेंजरस छा थींदो? पर्सोसिपिज में एडजेक्टिव थींदो. ओके, जेकर असां हिन जो नाउन वठूं त डेंजर छा थींदो? डेंजर. डेंजर नाउन थींदो, डेंजरस असांजो एडजेक्टिव थींदो. ओके, डेंजरस मूवमेंट. ओके, हिकिड़ो इहो तरीक़ो अथव त वी हैव टू गेट द सैम्पल्स. असां सैम्पल्स ॾिसूं त हीउ पर्सोसिपिज में छा आहे. ऐं ॿियो इहो तरीक़ो अथव वी हैव टू सी द डेफिनेशंस. फॉर एग्जाम्पल एडजेक्टिव, क्वालिफायर्स, नाउन एंड प्रोनाउन. त हाणे असांजो हिते मूवमेंट छा आहे? असांजो मूवमेंट असांजो नाउन आहे. जेको लफ़्ज़ नाउन खे मॉडिफाई करे उहो छा आहे? असांजो एडजेक्टिव आहे. त हिते डेंजरस मूवमेंट खे मॉडिफाई करे राहिल अबंडेंट. हाणे अबंडेंट खे तव्हां लफ़्ज़ खे टिक कंदो. ओके, अबंडेंट जी माना छॾे वञणु. ओके, छॾे वञण जो अलाए केतिरो माना. मिसाल तौर ते लीव आहे, डेज़र्ट आहे. लीव माना छॾणु, डेज़र्ट माना छॾणु, अबंडेंट माना छॾणु. ठीकु आहे, एब्डिकेट माना छॾणु. हाणे एब्डिकेट जो मतिलबु आहे जेकर को तख़्त छॾे थो वञे, जेकर को बादशाह छॾे थो वञे त असां उते इस्तेमालु छा कंदासीं? असां उते एब्डिकेट इस्तेमालु कंदासीं. एब्डिकेट. ओके, माना को तख़्त, बादशाह, शहनशाह, हुकूमत छॾे थो वञे त असां उते एब्डिकेट इस्तेमालु कंदासीं. जेकॾहिं को ऑफिस छॾे थो वञे त असां उते छा इस्तेमालु कंदासीं? लीव कंदासीं असां उते इस्तेमालु. जेकॾहिं को कंहिंखे तन्हाईअ में, अकेला में, झंग में, तकलीफ़ में, मुश्किलात में छॾे थो वञे त असां उते लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं अबंडेंट. उते असां छा इस्तेमालु कंदासीं? अबंडेंट. ओके, हाणे मिसाल तौर ते तव्हां वटि अचो थो वञे सिनोनिम अबंडेंट अचो थो वञे, तव्हांखे चवंदा भाउ सिनोनिम्स लिखो. हाणे हेठि माना सिनोनिम्स आया आहिनि. लीव फ्रेंड इन अ ट्रबल कंडीशन, एब्डिकेट, डेज़र्ट, नन ऑफ दीस. त असां छा खे टिक कंदासीं? लीव फ्रेंड्स इन अ ट्रबल कंडीशन. मुश्किलात में, जेकॾहिं कंहिंखे मुश्किलात में केरु छॾे वञे, या इन अ फॉरेस्ट, या इन अ डेज़र्टेड प्लेस, वीरान जॻह ते जेकॾहिं. ओके, डेज़र्ट जूं ॿ टे मानाऊं अथव. हिकिड़ो डेज़र्ट जी माना बयाबान आहे, ॿियो डेज़र्ट जी माना छॾण बि आहे, ऐं ॿियो डेज़र्ट जी माना असां मानी खाई करे मथां थोरो मिठो काश खाईंदा आहियूं न, त उनखे बि डेज़र्ट चइबो आहे. उनखे बि डेज़र्ट चइबो आहे. ठीकु आहे, ओके. बासित हैविंग सीन बियर. ओके, बियर जूं टे चार माना आहिनि. ओके, बियर BEAR. हाणे बियर जी माना बर्दाश्त करण बि आहे, बियर जी माना रिछ बि आहे. ओके, बियर जी माना मथे उघाड़ो बि आहे. ओके, ऐं बियर जी माना ॼणण बि आहे. त टे चार माना आहिनि. ओके, हाणे छा थींदो आहे? जेको ही बियर आहे उहो असांजो नाउन आहे. जेको BEAR आहे बोर्न जो फर्स्ट फॉर्म आहे, त उहा स्पेल कहिड़ी आहे? BEAR. हाणे तव्हां इशू इहो थी सघे थो त जेको ॼणण जी थर्ड फॉर्म आहे BORN, पर बर्दाश्त करण जो थर्ड फॉर्म आहे BORNE. जेकॾहिं ई ॾींदासीं त पोइ बर्दाश्त कयो जो थर्ड फॉर्म थींदो. जेकॾहिं ई न ॾींदासीं त पोइ ॼणण जो थर्ड फॉर्म थींदो. बासित वॉज पैरालाइज्ड. ओके, हिन लफ़्ज़ खे असां टिक कंदासीं पैरालाइज्ड खे. ओके, पैरालाइज. बासित अपाज थी वियो जॾहिं हुन हैविंग सीन बियर, रिछ ॾिसी करे बासित वॉज पैरालाइज्ड. बासित अपाज थी वियो विथ फियर, खौफ़ मां, खौफ़ सां. राहिल डिडंट शो एनी क्लू ऑफ एपोलोजाइजिंग. राहिल को बि अहिड़ो निशान न दसियो, का बि अहिड़ी रहमदिली न ॾेखारी, माफ़ी न ॾेखारी. इंस्टीट उन जे जॻह ते ही आस्क्ड बासित. हिन बासित खां पुछो व्हाट डिड द बियर विस्पर इन योर एयर. इहो पुछईंसि त तुंहिंजे कन में रिछ छा चयो. बासित रिप्लाइड. बासित जवाबु ॾिनो दैट यू शुड नॉट ट्रस्ट एनी फ्रेंड. मूंखे रिछ चयो त कॾहिं बि कंहिं दोस्त ते भरोसो न रखजांइ.
who leaves at the time of the danger. Okay, हाणे who leaves at the time of the danger. Okay, इहो जेकर असां synonym वठूं त कंहिंजो थींदो? Who leaves you in at the time of the danger? Abandon जो. छा जो synonym थींदो? Abandon जो. छा जी definition थींदी? Abandon जी definition थींदी. ठीकु आहे? Okay, having listened these words, ये लफ़्ज़ ॿुधी करे राहिल embarrassed. Okay, ॾिसो हिन लफ़्ज़ खे तव्हां टिक कंदो. Okay, embarrassed हिकिड़ो आहे EMBRA, ठीकु आहे, CED embraced. embraced जो मतिलबु आहे क़बूलण. ॿियो मतिलबु आहे छातीअ सां लॻाइण, भाकुर पाइण, embraced. ठीकु आहे, क़बूलण बि आहे. ओके, मिसाल तौर ते हज़रत बिलाल embraced इस्लाम क़बूल कयो. हाणे हिते EMBARASSED embarrassed, इन जो मतिलबु छा आहे? शर्मसार थियो. ठीकु आहे. ओके, एंड स्टार्टेड टू वॉक टू वे, ऐं हलणु शुरू कयईं. ओके, हाणे छा थियो आहे? मां टिनि पेजनि खे समराइज़ करे तव्हांखे हिकु अधु पेज में ॾिनो. हाणे मूं तव्हांखे पढ़ी ॿुधायो. हाणे असां सिनोनिम्स ॻोल्हींदासीं. ठीकु आहे. ओके, हाणे सिंपैथेटिक सिनोनिम आहे. मां पढ़ंदो वेंदुमि, तव्हां मूंखे ॿुधाईंदो त इन जो हिननि मां कहिड़ो हुअणु खपे. सिंपैथेटिक. ओके, अनेबल टू मूव हुअणु खपे, या विदाउट एनी सक्सेस हुअणु खपे, अशेम्ड हुअणु खपे, सेइंग सॉरी हुअणु खपे, स्पीक वेरी सॉफ्टली हुअणु खपे, काइंड टू समवन हू इज सैड हुअणु खपे, थिक हुअणु खपे, दोज़ हू एंजॉय नेचर हुअणु खपे, लीव समवन बिकॉज इट इज डेंजरस, वांटेड टू न हुअणु खपे. काइंड टू समवन. हाणे सिंपैथेटिक जॾहिं इंटी टेस्ट में तव्हांजो या टेस्ट में तव्हांजो अचो थो वञे त असां सिनोनिम्स कहिड़ो लिखंदासीं? काइंड टू एनीवन. ठीकु आहे. ओके, ॿियो सवाल इहो बि तव्हांजो अची सघे थो त हू वॉज अ सिंपैथेटिक, हेल्पफुल एंड काइंड हार्टेड. हू वॉज सिंपैथेटिक, हेल्पफुल एंड काइंड हार्टेड. केरु हुयो? बासित हुयो. केरु हुयो? बासित हुयो. ओके, उन खां पोइ ॿियो आहे नेचर लवर्स. ओके, नेचर लवर्स जो छा हुअणु खपे असांजो? ओके, असांजो अनेबल टू मूव हुअणु खपे, वॉक्ड अराउंड एमलेसली हुअणु खपे, विदाउट एनी सक्सेस, अशेम्ड, सेइंग सॉरी, दोज़ हू एंजॉय नेचर. ठीकु आहे. अचे बि ॻाल्हि सम्झ में? ओके, इहे तव्हांजे 8 किताब जे अथव एक्सरसाइज़ में. ओके, वंडर्ड. ओके, वंडर्ड पाण पढ़ियो ऐं हिन वर्डनि खे मार्कर आहे. ओके, हीअ असां लफ़्ज़ असां ही. ओके, ॾिसो त हिते असां लफ़्ज़ मिसाल तौर ते हिकिड़ो असांजो सिंपैथेटिक थी वियो. ओके, ॿियो असांजो क्यूरियस थी वियो, ॿियो असांजो वंडर्ड थी वियो. त हाणे वंडर्ड जो छा हुअणु खपे? वॉक्ड अराउंड एमलेसली. ओके, ॾिसो त हाणे असांखे ॿ शयूं क्लियर करणु खपनि. हिते जेको आहे असांजो वंडर्ड आहे उहो सेकंड फॉर्म वंडर्ड. ठीकु आहे. त हाणे हिते बि असां छा कंदासीं? सेकंड फॉर्म. इंटी टेस्ट में 2 ऑप्शन ॾेई सघनि था, वॉक अराउंड एमलेसली, वॉक्ड अराउंड एमलेसली. वॉक अराउंड एमलेसली छो जो थोरो थी सघे त उहो लॉजिक रखनि त वॉक अराउंड एमलेसली या वॉक्ड अराउंड एमलेसली. त जेको हिते सेकंड फॉर्म आहे असां उन जे हिसाब सां कंदासीं. ठीकु आहे. ओके, उन खां पोइ असांजो आहे डेंस. हिते असांजो डेंस आहे. ओके, डेंस जो मतिलबु छा आहे? ओके, हिते छा हुअणु खपे? थिक मतिलबु घाटो. ओके, जेकॾहिं असां हिन जो एंटोनिम वठूं त थिन. थिक जो छा थींदो? थिन थींदो. ओके, उन खां पोइ असांजो इन वेन. ऑल एफर्ट्स वर इन वेन. ओके, इन वेन असांजो आहे. इन वेन मतिलबु नाकाम थियणु. त हाणे असां जेकॾहिं हिन जो सिनोनिम्स वठूं त विदाउट एनी सक्सेस, माना कंहिं बि कामयाबीअ खां सवाइ, त अवर सिनोनिम्स विल बी विदाउट एनी सक्सेस. ओके, उन खां पोइ असांजो जेको वर्ड आहे उहो आहे अबंडेंट. ओके, अबंडेंट जेकॾहिं असांजो वर्ड आहे त व्हाट विल बी द सिनोनिम्स? लीव समवन बिकॉज ओके इट इज डेंजरस. त हाणे अबंडेंट आहे त जेकॾहिं हिते असां छा कंदासीं? लेफ्ट समवन बिकॉज इट इज डेंजरस. ठीकु आहे. अबंडेंट माना छॾे वियो, अबंडेंट माना छॾणु. ठीकु आहे. ओके, उन खां पोइ असांजो वर्ड आहे पैरालाइज़्ड. अनेबल टू मूव. माना जेकॾहिं असां हली न सघूं त उनखे असां छा चवंदासीं? पैरालाइज़ चवंदासीं. ओके, पैरालाइज़ खां पोइ असांजो वर्ड अचे थो एपोलोजाइज़िंग, सेइंग सॉरी. ठीकु आहे. अफ़सोस करणु, का शइ अफ़सोस सां चवणु. उन खां पोइ असांजो अचे थो विस्फर. ओके, जेकॾहिं विस्फर जो ॿियो को सिनोनिम्स अची वञे त स्पीक स्लोली या मरमर.
speak slowly बची सके तो असांजो murmur बची सके तो there are a lot of synonyms being used in our English language, so you must have to prepare for your test because there are competition, a lot of competition present in synth. Are you getting my point? Okay, so last word is embarrassed. Okay, where is embarrassed? Apologizing, and there's a word embarrassed. Okay, embarrassed. Okay, sang, ashamed. What will be? Ashamed. Okay, have you gotten your points? Okay, now we have completed our comprehension. Okay, what you have to do? You have to, okay, there are two kinds of meaning or three kinds of meaning. जेके माना करण जा हूंदा आहिनि उहे टे चार तरीक़ा अथव. हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त we have to get the meaning with the help of the context. माना असां ॿ लाइनूं पढ़ी करे हाणे असांखे सिंपैथेटिक जी माना कान थी अचे. फॉर एग्जाम्पल मिसाल तौर ते हाणे असां छा कयो आहे, असां ही ॿ लाइनूं पढ़ी करे अंदाज़ो लॻायो आहे त जेकॾहिं ही बि हेल्पफुल आहे, ही काइंड आहे त हिन लफ़्ज़ जी माना हिन लफ़्ज़ ऐं हिन लफ़्ज़ जे मुताबिक़ छा हुअणु खपे. मिसाल तौर ते हिकिड़ो तव्हांखे लफ़्ज़ जी माना कान थी अचे, कंहिं टेस्ट में पैसे जा तव्हांखे माना कान थी अचे. हाणे ॿियो इहो बि तरीक़ो, हिकिड़ो त लफ़्ज़ यादि कयो. ओके, यादि करण जो मां तव्हांखे तरीक़ो ॿुधायां थो. यादि करण जो तरीक़ो हिकिड़ो इहो अथव. हाणे पाथ, पाथ जो मतिलबु छा आहे? रस्तो. ओके, जेको रस्तो ॿुधायो सिंपैथेटिक आहे. जेको रस्तो ॿुधायो छा आहे? सिंपैथेटिक आहे. त जेको पाथ ॾिसे उहो छा आहे? सिंपैथेटिक आहे. ओके, हाणे मिसाल तौर ते हिनखे छॾियो, ही त सिंपल आहे. ओके, क्यूरस. क्यूरस क्यों पाण चवंदा आहिनि क्यों. क्यों क्यों मतिलबु ॼाणण थो चाहे त छो. जॾहिं ॼाणण थो चाहे मीन्स वांटेड टू नो. वांटेड टू नो. ठीकु आहे. ओके, उन खां पोइ पाण चवंदा आहियूं वांदो आहे. चवंदा आहिनि वांदो आहे. ओके, वंडर्ड वांदो आहे. ओके, वांदो आहे ईअं घुमण विया हलिया. ईअं घुमण विया हलिया त माना वांदा हुआ, ईअं घुमण मक़सदु बिना मक़सद जे घुमण विया हलिया. त हिकिड़ी असां इस्तेमालु कंदासीं इंग्लिश खे यादि करण में. ओके, कान को लॉजिक माना वुकेब खे रटे हणण में इस्तेमालु कंदासीं. ॿियो तरीक़ो इहो अथव त असां कॉन्टेक्सचुअल माना कढंदासीं. कॉन्टेक्सचुअल माना असांखे रीडिंग अचे थी, असांखे हिननि जी माना अचे थी. हाणे असांखे ही वर्ड कोन थो अचे त असां हिन जी हिन लफ़्ज़नि खे हिन लाइन खे पढ़ी करे असां इहो पढ़ंदासीं त हाणे इहो छा हुअणु खपे माना. या मिसाल तौर ते देवर नेचर लवर्स एंड क्यूरियस अबाउट द नेचर. हाणे हिते लफ़्ज़ आहे अबाउट द नेचर ऑफ फॉरेस्ट. हाणे तव्हांखे हिन लफ़्ज़ जी माना कान थी अचे. मिसाल तौर ते हाणे अबाउट द नेचर ऑफ फॉरेस्ट तव्हां हिन मां अंदाज़ो लॻाए सघो था त उन ॼाण ते चाहियो. उन्हनि ॼाण ते चाहियो छाजे बारे में? फॉरेस्ट जे बारे में. त ॿियो तरीक़ो असांखे माना करण जो इहो आहे. ओके, टियों तरीक़ो इहो अथव त यू हैव टू यूज़ प्रीफिक्स एंड सफिक्स. प्रीफिक्स ऐं सफिक्स इस्तेमालु कयो. मिसाल तौर ते तव्हांखे वुकेब यादि करण जो तरीक़ो, हाणे असां हिते लफ़्ज़ इस्तेमालु कयो ब्यूटी. हाणे ब्यूटी जेकॾहिं असां इस्तेमालु कयो, हाणे वुकेब यादि करण जो तरीक़ो इहो अथव त हिनखे असां वरी इन मां लफ़्ज़ ठाहियोसीं ब्यूटीफाई. ॿियो लफ़्ज़ ठाहियोसीं माना ख़ूबसूरत करणु. टियों लफ़्ज़ ब्यूटीफाइड. चौथों लफ़्ज़ ब्यूटीफाइंग. पंजो लफ़्ज़ ब्यूटीफुल. छहों लफ़्ज़ ब्यूटीफुली. More beautifully, most beautifully, more beautiful, most beautiful. A lot of words, a lot of methods are being used for remembering the vocab. What you have to do? You have to use these methods. Okay, we have clear comprehension passage. Now we are coming to the grammar. Okay, which is present in your text. ओके, टेक्स्ट में तव्हांजी जेके एक्सरसाइज़ आहिनि उन एक्सरसाइज़ में तव्हांजो आहे पहिरें लेसन में 8वीं क्लास जे पहिरें लेसन में आहे पास्ट सिंपल टेंस. ओके, Hazaria, you are preparing for JSC and PSC tests. I would not tell you the basic structure. Only I will give you clues. मां फ़क़ति तव्हांखे थोरा क्लियू ॾींदुमि. ओके, हाणे असां छा कंदासीं? पहिरियां हिते त इस्तेमालु थियो आहे यूज़ड टू इन तव्हांजे टेक्स्ट में. ओके, यादि रखी छॾियो त जेको असांजो यूज़ड टू आहे, जेकी असांजी पास्ट जी का बि आदत हुजे त असां उते यूज़ड टू इस्तेमालु कंदा आहियूं. पास्ट सिंपल टेंस में जंहिंखे पास्ट हैबिचुअल टेंस बि चवंदा आहियूं असां. पास्ट हैबिचुअल टेंस बि चवंदा आहियूं. यूज़ड टू इस्तेमालु थींदो आहे. ओके, इहा पॉइंट यादि रखी छॾियो त यूज़ड टू कॾहिं बि इस्तेमालु न थींदो आहे.
पास हैबिचुअल में इस्तेमाल थींदो आहे यूज़ टू या यूज़ टू मिसाल तौर ते जेकर मां चवां त आई यूज़ टू ओके स्मोक आई यूज़ टू स्मोक मां सिगरेट पीअंदो हुउमि मां ईअं कोन चवंदुमि मां हीअं सिगरेट पीअंदो आहियां त यूज़ टू कोन चवंदुमि कॾहिं बि कोन चवंदुमि आई स्मोक सिगरेट बसि त यादि रखी छॾियो यूज़ टू पास्ट हैबिचुअल में इस्तेमालु थींदो आहे प्रेज़ेंट हैबिचुअल में कॾहिं बि इस्तेमालु तव्हांजो न थींदो ओके सेकंड पॉइंट असांजी इहा आहे त यूज़ टू जे जॻह ते असांजो वुड बि इस्तेमालु थींदो अथव असांजो वुड बि इस्तेमालु थींदो अथव पास्ट सिंपल टेंस में ओके जॾहिं वुड इस्तेमालु थींदो आहे त असांजो लाज़मन फर्स्ट फॉर्म लॻंदो वर्ब जो असांजो फर्स्ट फॉर्म लाज़मन लॻंदो मिसाल तौर ते हाणे जेकॾहिं मां चवां थो त आई ओके वुड वेंट त मुंहिंजो जुमिलो छा थींदो असांजो जुमिलो ग़लति थींदो जॾहिं असांजो वुड लॻो आहे त हिते असां छा लॻाईंदासीं असां गो लॻाईंदासीं मीन्स वुड इफ यू आर पुटिंग वुड वी मस्ट हैव टू पुट फर्स्ट फॉर्म फाइनाइट वर्ब आर यू गेटिंग माय पॉइंट ओके टी पॉइंट असांजी इहा आहे फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट ओके थर्ड पॉइंट इहा आहे तव्हांजी त जिथे बि लास्ट लॻे न पक सम्झिजो त पास्ट सिंपल टेंस लॻंदो आहे मिसाल तौर ते जेकर तव्हांजो जुमिलो आहे त आई हैड गॉन टू कराची लास्ट संडे आई हैड गॉन टू कराची लास्ट संडे मां गुज़िरियल संडे कराची वियो हुउसि हाणे जेकॾहिं लास्ट लॻो आहे त असांखे कहिड़ो टेंस इस्तेमालु करिणो पवंदो पास्ट सिंपल टेंस ओके मां चवंदुमि त आई वेंट टू कराची ओके लास्ट संडे ओके लास्ट संडे अचे लास्ट मंथ अचे लास्ट ईयर अचे लास्ट वीक अचे लास्ट मोमेंट अचे लास्ट आवर अचे लास्ट मिनट अचे जेकी बि लास्ट सां अॻियां शइ अचे थी न त उते असां टेंस कहिड़ो इस्तेमालु कंदासीं पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु आर गेटिंग ओके उन खां पोइ असांजो जिथे बि यस्टरडे अची वञे त असां उते पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु कंदासीं मिसाल तौर ते जेकर असांजो जुमिलो अचे थो त I had jotted points which were taught to us yesterday. Yeah, I had written points which were taught to us. मां लिखियूं उहे पॉइंटूं जेके असांखे सेखारियूं वयूं आई yesterday कल्ह त जेकॾहिं yesterday आयो आहे त मां छा चवंदुमि आई रोट मां छा कहिड़ो टेंस इस्तेमालु कंदुमि आई रोट पॉइंट्स which were taught to us मूं लिखियूं उहे पॉइंटूं जेके असांखे सेखारियूं ओके आख़िर में जिथे अॻो अचे उते पक्का सम्झिजो पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो जिथे को बि साल अचे मिसाल तौर ते हाणे मां तव्हांखे इहो पुछां थो जेकर अक्सर असां पुछियो ईंदो आहे त पास्ट परफेक्ट टेंस किथे लॻंदो आहे परे वारो वक़्तु हुजे अब जेकर पास्ट सिंपल टेंस वेझे वारो पाकिस्तान केम इनटू बीइंग पाकिस्तान वजूद में 1947 1947 में हाणे पाकिस्तान खे आज़ादु करण में अलाए केतिरा साल थिया आहिनि परे वारो आहे न त पास्ट परफेक्ट टेंस लॻायूं न पर न पास्ट सिंपल टेंस छो त जिथे बि साल अची वञे न पक सम्झिजो त उते कहिड़ो टेंस इस्तेमालु कंदासीं पास्ट सिंपल टेंस ओके इन लास्ट आई वांट टू गिव यू मोटिवेशन लास्ट हमेशह रोडनि ते कॾहिं कॾहिं तव्हां झाका ॾिठा आहिनि झाका ओके इहे झाका छा लाइ हूंदा आहिनि इन लाइ हूंदा आहिनि त तव्हां पंहिंजी स्पीड स्लो कयो इन लाइ न हूंदा आहिनि त तव्हां वापसी कयो ईअं न आहे जो झाको ॾिसी असां वापसि हलिया वञूं उहा झाको आहे मां अॻिते कोन थो वञा कॾहिं कॾहिं थोरियूं तकलीफ़ूं तव्हांजे लाइ झाको बणिजंदियूं आहिनि थोरियूं ॾुख थोरा दर्द थोरी परेशानी थोरी फेलियोरिटी तव्हांजे लाइ झाके जो मिसाल हूंदो आहे असां पंहिंजो लाइफ जो एंड करे छॾंदा आहियूं नंढो झाको ॾिसी करे यू शुडंट स्टॉप योर एफर्ट्स बंडल ऑफ थैंक्स